शीयत जो इल्मी मुहासिबो हिस्सो 3 सिबगतुल हुदा प्रोडक्शन जो वॉल्यूम नंबर 9। ये विच वारा माण्हू जन वेड़ाए वेंदो ऐं इहो तमामु वॾो नुक़सानु थी पियो। असल जेको मक़सदु इहो ई हो त मामिलो हो हज़रत उस्मान साईं जे शहादत जो। उस्मान साईं जा जेके क़ातिल हुआ उन्हनि खां क़िसास वठण जो ऐं बदिले वठण जो, जंहिंजो नतीजे में वरी सॼी लड़ाई लॻी, सिफ़िन जी लड़ाई लॻी, जंग जुमल लॻी, इहो लड़ो इख़्तिलाफ़ रहंदो रहियो। ऐं मां इहो बि तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त इब्तिदा में बज़ी विझा हुआ, ताक़त वारो ही हुयो। ॿिया एॾा माण्हू हूंदा आहिनि, कंहिंजा भाइर, कंहिंजा भाइटा, कंहिंजा पुट एतिरा कमज़ोर हूंदा आहिनि, को सौठ मां सां ताक़त वारो हूंदो, ताक़त वारो हो, वेझो बि हो। ॿिया जेके आहे एतिरा ताक़त वारा कोन, बासर माण्हू कोन जो कंहिंखे गॾु करे सघनि। असल मां अर्ज़ु पियो कयो त मुंड में जीअं जो हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बैयत थी आहे, त उन पहिरें ॾींहुं बैयत जो हज़रत अमीर मावे साईं ख़िलाफ़त जो इनकार कोन कयो आहे। कंहिं बि मोतबर किताब मां, मुस्तनद तारीख़ मां, अहले सुन्नत वल जमाअत जे तारीख़ मां उहो सबूत नथो मिले त हज़रत अमीर मावे साईं अली साईं खे ख़लीफ़ो ई मुर्गो तस्लीम न कयो आहे। बसि ख़िलाफ़त जो इख़्तिलाफ़ हो ई कोन। इख़्तिलाफ़ इन ॻाल्हि जो पाण चवनि पिया, ठीकु आहे, जेकॾहिं तूं अमीरुल मोमिन थियो आहे, तोखे अक्सरियत क़बूल कयो आहे, त मां बि तोखे क़बूल कयां थो, तूं हुज, पर अमीरुल मोमिन जी हैसियत सां मूंखे बदिलो त वठी ॾे न। हाणे जेकॾहिं अमीर मावे साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ इहो को सबूत मिली पवे या को साबित करे सघे, कंहिं बि तारीख़ मुस्तनद मां, ईअं किसन कहाणियुनि मंझां न, कूड़नि किताबनि मंझां न, ग़लति रिवायतुनि सां न, मुस्तनद रिवायत सां, त वाक़ई पहिरीं हज़रत अमीर मावे साईं अली साईं जी ख़िलाफ़त जो बि इनकार कयो आहे। उन खां पोइ बि जंगूं कयूं आहिनि, त पोइ चई सघिजे थो मिली हा इहा अमीर मावे साईं जी ज़्यादती आहे। अहिड़ो को बि सबूत कोन्हे, अहिड़ो को बि सबूत कोन्हे। इन बारे में जेकॾहिं अञा बि कंहिंखे सुवाल करिणो हुजे त पुछी सघो था। थोरो ॾाढे चओ त ॿिया बि ॿुधनि ई थोरो तव्हां। बाग़ी टोले जो मक़सदु इहो आहे न, मां अर्ज़ु कयो त ॿिन्ही टोलनि में बाग़ी शामिल हा, ॿिन्ही टोलनि में बाग़ी बि शामिल थी चुका हा। उन्हनि जी साज़िशी बाग़नि जे हथां हो शहीद थी वियो। हज़रत अली जे लाइ त मां अर्ज़ु कयो त हक़ हज़रत अली पासे आम करे शिया इहो चवंदा आहिनि त नबी पाक जो फरमान आहे त अली हक़ गॾु हूंदो, हक़ अली गॾु हूंदो, तमीम वारी मञी हक़ ते त अली आहे, पर मक़सदु आहे त इख़्तिलाफ़ त ख़ुदि बीबी फातिमा ऐं हज़रत अली में बि थियो आहे। जेकॾहिं अली हक़ ते आहे ऐं हक़ अली सां गॾु आहे, त पोइ हज़रत अली साईं करम अल्लाह वजल करीम इरादो कयो त मां अबू जहल जी धीअ सां शादी कयां, जेका मुस्लमान थी चुकी हज़रत इकरमे जी भेण हुई। हुज़ूर साईं फरमायो हक़ अली सां आहे, अली हक़ सां आहे। ठीकु आहे न। हाणे हक़ वारो शादी थो करे बीबी साहिबा सां, कहिड़ी सां, जेका हज़रत इकरमे जी भेण आहे, बीबी फातिमा तो ज़हरा तरी हयात आहे। बीबी फातिमा खे जो ख़बर पई त चईं अली तोखे शादी करण जी इजाज़त मां न ॾींदसि। हज़रत अली चयो त अलाह साईं फरमाए थो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा, ॿ कयो, टे कयो, चार कयो, मां ॿी कई त कहिड़ो गुनाह थी पियो, कि न तोखे इजाज़त न आहे। चईं अलाह तो चवे अर्रिजालु क़वामून अलन निसा, मर्द हाकिम आहे, औरत महकूम आहे। चए थो मां न इजाज़त ॾींदसि। बीबी साहिबा ज़िद करे वेही रही। हज़रत अली फरमाया तूं भली ज़िद कर, मूंखे अलाह जी बि इजाज़त आहे, क़ुरान जी इजाज़त, मां शादी कंदुसि। बीबी साहिबा जो शादी तूं कंदे त मां हलां थी। बीबी साहिबा इमाम हसन खे बि खयो झोली ते, नंढड़ा इमाम हसन खे हुसैन खईं कच्छ में, जेका शीयनि जे किताब में बि ॻाल्हि लिखियलु आहे। पाण सिधी बाबा साईं जे घर आई। हुज़ूर फरमाया छा ख़बर आहे, छो अॼु नाराज़ पई नज़र अची? चईं बाबा हीअं अली वरी मुंहिंजे मथां पहाज थो विझे, शादी थो करे इकरमे जी भेण सां, मां क़बूल न कंदसि। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन चवनि त वेह तुंहिंजो फ़ैसिलो कयूं था। ख़ुदा जी अली साईं जी ॾिठो त बीबी साहिबा बि ख़ैर जो वई, पुटड़ा बि वठी वई, घर अकेलो खाइण पियो अचे, वञी मस्जिद में सुम्ही पियो। हुज़ूर पाक जो माण्हू वियो, अली खे ॻोल्हियो, घर में कोन्हे, बाज़ार में ॻोल्हियो कोन्हे, मस्जिद में सुतो पियो आहे, मिटी लॻी पई अथसि। उथारियोसि, बाबा हल तोखे हुज़ूर साईं सॼो आहे। हुज़ूर जो ॿुधी तकिड़ो भॼंदो आयो, त मिटी कान छंडियईं। हुज़ूर उते फरमासी या अबा तुराब ऐं न कुंत, ऐं मिटी जा बाबा किथे हुई? हाणे इहो अबू तुराब जो शीयनि खां पुछो त इहो कहिड़ो वाक़े ते हुज़ूर लक़ब चयो आहे? हज़रत अली फरमाईंदा मूंखे कहिड़ो बि लक़ब ॾियो, असदुल्लाह ॾियो, सफ़दर ॾियो, पर मूंखे उहो लक़ब वधीक वणंदो आहे जेको रसूलुल्लाह ॾिनो आहे। पोइ ख़ैर हज़रत अली चयोसीं मस्जिद में सुतो पियोसि। पाण फरमाए बीबी फातिमा छा थी चवे? साईं पुछोसि, ॻाल्हि सॼी ॿुधायो। नबी पाक फरमाए त अली तोखे इजाज़त आहे, शादी कर, भली 2 3 4, क़ुरान बि चवे थो तूं हाकिम आहे, पर मां ख़ुदा जो रसूल
पंहिंजे तरफ़ां एसी ताईं तुंहिंजे मथां ॿी औरत खे हराम थो करार ॾियां जेसि ताईं फातिमा तुंहिंजे निगाह में आहे। ऐं मां रसूल नथो चाहियां त अलाह जे दुश्मन जी न्याणी रसूल जे न्याणीअ सां गॾु हिकिड़े बिस्तरे ते हुजनि, छो त अबू जहल ख़ुदा जो दुश्मन हो न, उनजी न्याणी तुंहिंजे घर में उन बिस्तरे ते हुजे। हाणे तव्हांजो ठाह था करायूं। हाणे मां तव्हां खां पुछां थो त इख़्तिलाफ़ थियो, कावड़िया गुस्से में आया, पोइ बीबी साहिब खे ख़बर कान्हे त अली हक़ ते हक़ अली सां गॾु था चवणु वठे था। इहे इख़्तिलाफ़ ज़ाती थींदा आहिनि, इहे घरेलू इख़्तिलाफ़ आहिनि। घरेलू इख़्तिलाफ़ खे कुफ्र इस्लाम जो मसइलो कोन बनायो। अमीर मावे साईं जेकॾहिं मुतालबो खून जो त नाजाइज़ त मुतालबो कोन कई न। इन हदीस खे बनाइजे त अली हक़ ते आहे, हक़ अली सां गॾु हूंदो आहे, त जेकर अली सां कोई इख़्तिलाफ़ ई न कजे। इख़्तिलाफ़ उम्मती रहमत, नबी से फरमाया मुंहिंजी उम्मत जो इख़्तिलाफ़ रहमत आहे। इख़्तिलाफ़ बराए इख़्तिलाफ़ न हुजे, इख़्तिलाफ़ बराए हक़ बराए तहक़ीक़ हुजे त जाइज़ आहे। इन खां अलावा शीयनि जो ऐं असांजो इख़्तिलाफ़ घणो जेको आहे, हीउ मसइलो अर्ज़ु कयां पोइ ॿुधायां थो। न्याणियुनि जे बारे में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी न्याणी मञींदा आहिनि, हालांकि इहो जाहिल शिया चवंदा आहिनि, इल्म वारो शियो को बि कोन चवंदो। छाजे करे त क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला जल जलालु मन वारो जमो जो सीगो इस्तेमालु फरमायो आहे। या अय्युहन नबी कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन। बनात बिंत जो जमो आहे। तव्हां आलिम आहियो, अरबी दान आहियो, त जमो हमेशह टिनि खां मथे हूंदो आहे। भला जे नबी पाक अलैहिस्सलाम खे 4 न हूंदो, टे त घटि में घटि हुयूं। बनात जो लफ़्ज़ अल्लाह से ॻाल्हायो आहे। तंहिंखां सवाइ हे शीयनि जो उसूल काफ़ी आहे, जेको हुनजो उसूल वारो किताबु, इब्तिदा वारो किताबु आहे, उन जे अंदरि नबी पाक अलैहिस्सलाम जे 4 न्याणियुनि जो ज़िक्र आहे। तव्हां पढ़ो, ॿुधो, ॾिसो, जंहिंमें पाण वज़ाहत सां साफ़ साफ़ चवनि था पिया। हे उसूल काफ़ी हो, तव्हां सिफ़ो बि नोट कयो। काफ़ी जो 544 सफ़ेद ॾिसो, 544। ऐं इन जो उनवान जेको आहे, उहो उनवान तव्हां ज़रूरु लिखी छॾियो। 109 बाब, 110 बाब, 110 बाब, 110। ऐं जो उनवान आहे अबवाब तारीख़ बयान मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ातहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी पाक अलैहि सलाम जे विलादत जो ज़िक्र ऐं वफ़ात जो ज़िक्र। इन में 110 बाब में अबवाब तारीख़, तारीख़ जा बाब आहिनि। हाणे अरबी इबारत ॿुधो, उन खां बाद में पोइ वरी तव्हां जो तर्जुमो बि ॿुधो। चए थो तज़व्वज ख़दीजह वहुव इब्नु बिदअ व इशरीन सनतन फवुलिद लहू मिनहा क़ब्ल मबअसिही अलक़ासिम व रुक़य्या व ज़ैनब व उम्मे कलसूम ववुलिद लहू बादल मबअस तय्यब व ताहिर व फातिमत अलैहिमुस्सलाम व रुविया अन्नहू लम यूलद लहू बादल मबअस इल्ला फातिमत अलैहिस्सलाम। माना इन जी थो करे त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका जी जॾहिं बीबी ख़दीजा सां शादी थी तो उन वक़्त में संदन उम्र मुबारक नबी पाक जी 20-25 साल हुई। पोइ बेसत खां अॻु में, यानी ऐलान नबूअत खां अवल, बेसत खां अॻु में क़ब्ल बेसत बतने जनाब ख़दीजा से कासिम व रुक़य्या व ज़ैनब व उम्मे कुलसूम पैदा हुए। समझो था कौन? अच्छा, और बाद बेसत नबूअत जे लाइ बाद बेसत बतने खदीजा से तैयब व ताहिर और फातिमा पैदा हुई। और बाज़ रवायात में ये आया है कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बेसत के बाद सिवाय फातिमा के आपको और कोई औलाद नहीं हुई। हाणे इन मां साबित थियो त ख़ुदि शीयनि जे उसूली किताब में भी 4 न्याणियुनि जो ज़िक्र आहे। ही जेके अॼुकल्ह जा जुहाल ज़ाकिर आहिनि, उहे सिर्फ़ु पंहिंजी जिहालत जे करे इनकार कंदा आहिनि, वरना नबी करीम अलैहिस्सलाम जन जे न्याणियुनि जो बाक़ाइदे तफ़सीर सां ज़िक्र आहे। ऐं ॿियनि किताबनि में बाक़ाइदे ईअं बि अचे थो, हिते मूं वटि किताब मौजूदु आहे जंहिंमें हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जे 2 न्याणियुनि जो निकाह हज़रत उस्मान सां बि शिया तस्लीम कंदा पिया। ख़ुदि हिन नहजुल बलागा जे अंदरि बि हज़रत नहजुल बलागा जे अंदरि बि हज़रत अली से ख़ुदि हज़रत उस्मान खे चयो आहे, हज़रत उस्मान खे, हज़रत अली साईं हज़रत उस्मान खे थो चवे त ऐं प्यारा उस्मान, तोखे हिकिड़ो शरफ़ मूंखां वधीक मिलियल आहे। ऐं प्यारा उस्मान, तोखे नहजुल बलागा सिफ़ो 407, ऐं प्यारा उस्मान, तोखे हिकिड़ो शरफ़ मूंखां वधीक मिलियल आहे।
जो मुंहिंजे घर में रसूलुल्लाह जी हिकिड़ी न्याणी आहे, तुंहिंजे घर में रसूल जूं 2 न्याणियूं आहिनि। इन वजह माना ख़ुदि साबित आहे त शियनि जे उसूली किताबनि में इहे ॻाल्हियूं तस्लीम शुदा आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जेकॾहिं हज़रत इमाम हुसैन खे झलियो त जेका हैसियत सहाबियत वारी ऐं फज़ीलत वारी हज़रत उस्मान हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खे आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे आहे, साॻी हज़रत इमाम हुसैन खे बि आहे। मुताउ त कोन हो हज़रत हुसैन साईं, ताबेदारी करणु हुनजे मथां लाज़मी अलाह जी रसूल जी। अब्दुल्लाह बिन उमर जी हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास जी ताबेदारी लाज़िम त कान्हे। जो हिन चवण खे इन खे ॾिठई सियासी तरह मनो कई हुईसि त अॻियां माण्हू जॾहिं तूं वञी रहियो आहे बेवफ़ा आहिनि, तुंहिंजे बाबे सां वफ़ा कान कई अथनि, तजुर्बे तार ॿुधाई त मूंखे तजुर्बो आहे तुंहिंजे अली सां वफ़ादारी कान कई आहे, मूंखे तजुर्बो आहे तुंहिंजे भाउ हसन सां वफ़ादारी कान कई अथनि। त जेके ला युल्दग़ुल मोमिन मिन जुहरन मरत आहिनि, मोमिन 2 ॿिरनि मां ॾंगबो न आहे, हिकिड़े ॿिर मां 2 दफ़ा न ॾंगबो आहे। तंहिंजे करे मां तोखे मशवरो वारस थो कयां त तूं न वञ। तंहिं करे उहा मन हो उनजी बतौर मशवरा हुई, इहो साहिब राय हो, राय बि सही तक़रीबन हुन ॿुधाई न ज़िंदगी में ॾिनी कान ई, बल्कि उनजे लाइ वली अहदी जो माण्हुनि खां जन रिवायतुनि में ईंदो आहे त माण्हुनि खां पंहिंजी ज़िंदगी में बैयत वरिती हुई, उन ते असांजे उलमा जरह कई आहे। जरह तादील वारा वसियत भली करे सघंदो, पंहिंजे पुट लाइ सभु को वसियत करे त पोइ ॿुधाइणो पए। अच्छा, हाणे इहो जवाबु इहो आहे त पहिरीं ॻाल्हि बक़ौल तव्हांजे रिवायतुनि में कोन्हे, किताबनि में कोन्हे, कंहिं बि किताब में इहा ॻाल्हि कान्हे, पर तव्हांजी ॻाल्हि क़बूल था कयूं त नबी साईं फरमास त अमीर मौला तुंहिंजे पुठीअ मां मूंखे रत जी बोई थी अचे। साईं छो? जे तुंहिंजो पोयर मुंहिंजे पोयर सां विढ़ंदो। साईं मां शादी कोन थो कयां, न को पोयर थिए न को विढ़ा, पोइ थी पियो बीमार, अहिड़ो बीमार थियो जो इलाज करे करे थको। हकीमनि चयो बाबा शादी करे त पोइ बचंदे न त कोन बचंदे। यार हुज़ूर सो चवे त तुंहिंजो पोयर विढ़ंदो, हाणे शादी बि कयां, पर हाणे शादी अहिड़ी संढ कयां जो जंहिं मां बचो ॼमे ई न। उन ठिकी कुराड़ी ॻोल्हे वञी शादी कई, पर वरी कुदरत पुट ॼमी कोन वञो। पोइ तुंहिंजी माना त झेड़ो ई अलाह पे कयो, पोइ त माना वेड़ी अलाह जी न। हुन ग़रीब वीचारे शादी कान पई कई, वरी अलाह कयसि बीमार, वरी हुन चयो भला जे बीमार कयां त पढ़ण जा संढ जंहिंमें औलाद न थिए, वरी अलाह ज़ोरी उन में बि न माना फिटल ई अलाह न हुई। ईअं कोन्हे की भला इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से मतिलबु त रिवाज कोन्हे जो शरई कोन जी हैसियत तारीख़ में आहे कान, आहे ई कान का कंहिं किताब में कान्हे, इहे अफ़साना ठहियल आहिनि माण्हू। मिस्र शाह बादशाह साईं टाइम किथे ॿुधो हूंदो पढ़ियो शाह सैयद खे तारीख़ मिली हूंदी का हज़रत अली साईं जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त जे बारे में फरमायो, मुनाफ़िक़ जवाब ॾिनो हो जी, कहिड़े किताब में आहे? इन में आहे तारीख़ दमिश्क में इब्न असाकर में। हज़रत अली साईं करमल्लाह वजह करीम खे कंहिं माण्हू चयो त माण्हू मां तव्हांखे ॾियां तलवारूं ॾियां, तव्हां विड़ो, पोइ वरी पाण फरमायो त मां पुटु न ॼणियो आहे। इहो हवालो कंहिं बि चयो हूंदो, हज़रत अली साईं जे मज़ार जे बारे में थोरी वज़ाहत करे। हज़रत अली जे मज़ार जेका अॼुकल्ह मशहूरु आहे उन जॻह ते आहे न जो शाह नजफ जेको आहे सो कूफे में आहे, पाण कूफे जे हाकिमत हुआ न। लाला ठाही वेठा न पंहिंजे तरफ़। कहिड़ी ईसा इब्राहिम जान जी तहक़ीक़ पंहिंजी हूंदी, लेकिन आम तरह सां जेका शोहरत आहे जंहिं शइ खे शोहरत वारी जाइ आई आहे मुख़्तलिफ़ी ज़रूर आहे, इख़्तिलाफ़ आहे, लेकिन कसरत राह इहा ई आहे जंहिं जाइ ते आयो आहे। उहो अचे थो तारीख़ुनि में, सभिनी लिखियो आहे, इन अलबिदाया वन निहाया वारे बि लिखियो आहे त हज़रत अली साईं जॾहिं वफ़ात फरमाई आहे, शहीद थिया आहिनि, त इमाम हसन खे वसियत कंदो मूंखे राति जे टाइम ते गुमनाम जॻह ते दफ़न कजां ऐं उन जॻह ते 2-3 क़बरूं ठाहे छॾिजां, त जीअं हुनखे शुबो थी पए त अलाए कहिड़ी क़बर आहे। पोइ हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला लिखी आहे अलबिदाया वारे इब्न कसीर
पोइ इमाम हसन साईं पंहिंजे बाबे जी वसियत करे इमाम हज़रत अली खे दफ़न बि कयो ऐं इन जे भर में ओसे पासे ताज़ियूं ॿियूं बि क़बरूं ठाहे सघियो। अली साईं खे इहो ख़तरो त थी सघे थो मतां मुंहिंजे क़बर जी बेहरुम थी कनि। पोइ जॾहिं उहो मामिलो ख़तमु थी चुको, कहिड़ो यानी मतिलबु त ख़ारजनि वारो मामिलो, ताक़त ख़तमु थी वई ऐं अहिड़ी पोज़ीशन में न रहिया जो क़बर जी बेहरुम थी कनि, पोइ हज़रत हुसैन हसन साईं ॿियूं क़बरूं ठाहे ऐं उन खे ज़ाहिर करे छॾियो, जंहिं ते अॼुकल्ह मज़ार शरीफ़ ठहियल। पीर साहब असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहे, उनजी शख़्सियत क़ाबिल एहतराम आहे, लेकिन तारीख़ी ऐं किताबी मामले में कंहिंसां इख़्तिलाफ़ करे सघियो। पीर साहब जी राय आहे पंहिंजी जॻह ते, बहरहाल असां ईअं न पढ़ियो आहे। पीर साहब जे लाइ असांखे एहतराम आहे, पीर साहब जी राय क़ाबिल एहतराम आहे। हा सही हूंदो पंहिंजो, लेकिन असां इहा न पढ़ी आहे ॻाल्हि, असां जेका पढ़ी आहे असां उहा तव्हांखे असां ईअं था ॿुधायूं। अच्छा, हिन पंहिंजे इलाइक़नि में जेके शिया रहनि था हिते हिन वक़्तु, इन्हनि जे बारे में हिकिड़ा आहिनि जेके तबरा कंदा आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि से सिर्फ़ु कारा कपिड़ा पाए ऐं वेहंदा आहिनि, कुझु पिट पिट ॻाल्हि कंदा आहिनि। इन्हनि जे बारे में जेके पंहिंजे इर्दा गिर्द शिया रहंदा, इन्हनि जे कुफर ऐं इस्लाम जे बारे में शियो अॼोके मौजूदा दौर में जेको बि आहे उहो सभु जो सभु हिकिड़ी अक़ीदे जो आहे। असांजा के तफ़ज़ीली सुन्नी आहिनि जेके सहाबा किराम खे मञींदा आहिनि ऐं सिर्फ़ु हज़रत अली साईं खे वधीक फज़ीलत ॾींदा आहिनि, सुन्नी बि सॾाईंदा आहिनि, हथ बि वधी नमाज़ पढ़ंदा आहिनि। बाक़ी ॿियो जेको शियो हथ छोड़े नमाज़ पढ़े थो, मातम करे थो, पिटे थो, कुटे थो, उहे हिकिड़ा मोहतात हूंदा आहिनि, ज़बान सां बकवास कोन कंदा आहिनि, लेकिन नज़रियो अक़ीदो उन्हनि जो हुनजो साॻियो ई आहे, उहे हिकु जहिड़ा काफ़िर आहिनि, बिल्कुलु राफ़ज़ी आहिनि, क़तई तौर सां मुनकिर आहिनि, क़ुरान शरीफ़ मुनकिर आहिनि, महबूब जे सहाबा किराम जा दुश्मन आहिनि, हज़रत सिद्दीक़ अकबर जी सहाबियत जा हता केतिरे क़दुरु हिन जो बदनाबाशन जो अक़ीदो आहे, एतिरे क़दुरु हिन जो अक़ीदो आहे ना माज़अल्लाह त रसूलुल्लाह खां बाद सिर्फ़ु 3 सहाबी बचा, हसनैन करीमैन त हूअं ई घर जा भाती आहे, अली साईं बि घर जो, बाक़ी ॿियनि साहबनि मां सर सलमान फारसी, हज़रत बिलाल ऐं हज़रत मिक़दाद, बसि सलमान, बिलाल, मिक़दाद, इहे 3 ॼणा बाक़ी मुस्लमान रहिया, बाक़ी ॿिया सभु फिरी विया। हाणे मूंखे ॿुधायो त हुज़ूर जे आख़िरी हजतुल वदा जे टाइम ते 1.25 लख सहाबी गॾु आहिनि, पर हज जे टाइम ते सभु त हज ते बि कोन आया, घरनि में बि के मुस्लमान साहबी हुया, कई लखे पौणा 2 लख, 2 लखनि जो तइदाद हो मुस्लमाननि जो, साहबनि जो। हाणे 2 लख साहबनि मञा सिर्फ़ु 3 वञी बचनि, ॿिया सभु माज़अल्लाह फिरी मुर्तद थी वञनि, त सौ इस्लाम जी तालीम खे माज़अल्लाह इनकार पिया कनि। इस्लाम नज़रियो असुल शीयनि जो नज़रियो छो आहे इहो बि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। भई जॾहिं मुस्लमान बि सॾाइनि था पिया ऐं आहिनि बि ज़ाहिरी तरह मुस्लमान, अलाह रसूल खे मञण जी बि ॻाल्हि कनि था, उन जे बारे में मां तव्हांखे तफ़सील सां मुंड में ॿुधाए छॾियो आहे त तौहीद खे कीअं था मञनि, रिसालत खे कीअं था मञनि, तव्हां ॿुधी चुका आहियो। पर असुल शीए मज़हब जो बुनियादु तव्हांखे ख़बर हुजणु खपे त यहूदियत ते आहे। जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात मदीने तय्यबा में आया त अव्हांखे इहो मालूम हुजणु खपे त मदीने जा जेके बि यहूदी हुआ से मदीने जा रहाकू न हुआ। अल्लामा इब्न शामा जेका तारीख़ लिखी आहे, तारीख़ मदीनतुल मुनव्वरा, उन तारीख़ मदीनतुल मुनव्वरा में वाज़िह कयो आहे, या वफ़ाल वफ़ा बे इख़बार दारुल मुस्तफ़ा अल्लामा समूदी जी आहे, उन ॿिन्ही बुज़ुर्गनि इहो लिखियो आहे त मदीने में जेके बि यहूदी रहाकू हुआ असुल मदीने जा न हुआ, असुल ॿियनि इलाइक़नि जा हुआ, उहे आलिमनि जी औलाद हुआ, उहे किताबनि में पढ़ंदा हुआ त हिकिड़ो आख़िरी नबी ईंदो जंहिंजा ही वस्फ़ हूंदा, जंहिंजा ही पार पता हूंदा ऐं जंहिंजो आख़िरी मदफन ऐं मस्कन तैबा मदीना हूंदो। मदीने शरीफ़ जे शहर जूं निशानियूं, पार पता, अलामतूं किताबनि में लिखियलु आहिनि। पोइ ही उन तमन्ना ऐं हिर्स जे करे नकुल मकानी करे मदीने में अची रहिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अचे, असां हुनजी ज़ियारत कंदासीं। पोइ उन्हनि जो नस्लनि बाद नस्ल रहंदो वियो, जिन खे तमन्ना हुई, जिन खे ख़्वाहिश हुई, जिन खे तड़प हुई, उहे मरी विया। पोइ हुननि जो औलाद आयो, पोइ आख़िर फिरंदे फिरंदे उन औलाद में हिकिड़ो वरी अक़ीदो रासिख़ इहो थी बीठो औलाद में त उहो नबी ईंदो त सही मदीने पर ईंदो असांजे नस्ल मां। पोइ हलंदे हलंदे नबी पाक जी ज़ात बाबरकात जॾहिं उन्हनि जे नस्ल मां न आया त हू क़ुरान पा यारिफून हू कमा यारिफून अबनाहुम, क़ुरान थो फरमाए त हुज़ूर खे सुञातऊं, बिल्कुलु ईअं सुञातऊं जेको माण्हू पंहिंजी औलाद खे सुञाणंदो आहे। त पोइ वरी उनखे हसद थी पियो त असांजे नस्ल मां छो न आयो। पोइ उहे यहूदी मुनकिर थिया, इनकारी थिया, के मुस्लमान थिया थोरा, लेकिन घणा मुनकिर थिया। रसूलुल्लाह जे अचण खां अॻु में मदीने में हुनजी चौधराइप हुई,
वॾेर पोइ उन्हनि जी ही शहर ते कंट्रोल उन्हनि जो। महबूबनि जे अचण खां बाद में इस्लामी स्टेट क़ाइमु थी, हिननि जी वॾेर पे ख़तमु थी वई। आख़िरी दौर में हिनखे आख़िर जलावतुनि कयो वियो। जलावतुनि करे के ख़ैबर विया, के फदक विया, के काॾे विया, के काॾे विया। पोइ वरी सहाबा जे दौर में लड़ायूं लॻियूं, ख़ैबर हुज़ूर जे ज़माने में फतह थियो, ख़ैबर मां बि हिनखे जलावतुनि कयो। त यहूदनि चयो भेणा वञ, असांजा अब्बा ॾाॾा सदनि खां इंतज़ार में रहियासीं, उहा नेमत बि कान मिली, ॻोठ बि असां खां छॾायूं। हालांकि हुननि जूं पंहिंजूं रेशह दवानियूं हुयूं, शरारतूं हुननि जूं हुयूं। पोइ हुनखे हसद ऐं साड़ थी पियो, हाणे मुक़ाबले जहिड़ा बि न हुया, वतन बि खसिजी वियो, नबी बि हिन मंझो कोन आयो, इन पोज़ीशन में बि कोन्हनि जो इस्लाम असां विढ़ी सघनि। पोइ हिननि पाण में मीटिंग कई त हाणे छा कयूं, को तरीक़ो कढो, इस्लाम खां वेर वठूं त कीअं वठूं। पोइ हिन में वॾो हिकिड़ो क़ाबिल माण्हू अब्दुल्ला बिन सबा हुनजो नालो। उन चयो जे मूंखे इजाज़त ॾियो त मां तव्हांखे इस्लाम खां वेर वठी ॾियां, ऐं अहिड़ो वेर वठी ॾियां जो क़यामत ताईं इस्लाम यादि कंदो। छो कहिड़ो भला को तरीक़ो ॿुधाए? चई बिल्कुलु सवलो तरीक़ो आहे, तव्हां नाराज़ न थियो। चई न, मां असां नाराज़ छो थींदासीं? चई नाराज़ जे नथा थियो त मूंखे मोकल ॾियो त मां ज़ाहिरी तरह मुस्लमान थियां वञी। चई भेण मुस्लमान कीअं थींदे? चई बाबा इहा ई त ॻाल्हि आहे न, मुस्लमान थी अंदरि घुसी हुन में दाख़िल थी हुन में के डिवाइड एंड रूल विड़ाया न वञी, हुनखे हुन में अंदरि वञी हुन खे फिरक़ेबाज़ी विझां न। पोइ हुन चयो ठीकु आहे। पोइ हुनखे साज़िशूं ठाहे ॿुधायूं। पोइ हीउ हमराह आयो, वॾो चालाक हो, वॾो होशियार हो, वॾो शातिर तबियत जो माण्हू हो। पोइ हीउ अचण सां अची मुस्लमान थियो। हाणे मुस्लमान थियो त मुस्लमान खे हक़ आहे न तव्हां सां निमाज़ पढ़े, तव्हां सां गॾु वेहे, तव्हांजे कचहरी में अचे। हाणे जेके असांजा सुन्नत जमात जा माण्हू हूंदासीं, असांजे लेक्चर में वेही सघनि था न, मनो त कोन कंदासीं न असांजा पंहिंजा। हू मुस्लमान में घुसी वेही रहियो। पोइ सभ खां अव्वल ख़बीस इहो अक़ीदो ईजाद कयो त रसूलुल्लाह जो वसी अली आहे। पहिरीं ॻाल्हि जेका हुन बुनियादी आहे रखी त रसूल करीम अलैहिस्सलाम जो वसी इहो आहे। छाजे करे त उहो नबी पाक जो सौट आहे। हालांकि शिया बि इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि त रसूल जो सौट हक़ उन जो आहे, पर मां थो चवां सौट वधीक या चाचो वधीक? तव्हां चओ बाबा चाचो वधीक, चाचो वधीक आहे न। सौट त चाचे जो पुटु आहे न। उहो नबी पाक अलैहिस्सलाम जो वसी त अली छो हुजे? पोइ त हज़रत अब्बास हुजणु खपे। हज़रत अब्बास नबी पाक खां पोइ ज़िंदा, उन खे छो था शिया मञनि? पोइ हिन ख़बीस अब्दुल्ला बिन सबा पहिरों इहो तरीक़ो इजाद कयो त वसी हज़रत अली आहे। पोइ बाक़ी ॿिया जेके अक़ीदा हुआ नऊज़ बिल्लाह शियन वारा, उहे आहिस्ते आहिस्ते थोरा कंदे पिछाड़ी हज़रत अली हिनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई आहे, मारण जी कोशिशि कई आहे। पोइ भॼी वियो आहे, जलावतन थी वियो आहे। पर हीउ माण्हू पंहिंजी जमात ठाहे वियो। दुनिया जो नतीजो अहिड़ो आहे जो तव्हां कहिड़ो बि नारो हणो तव्हांखे माण्हू मिली वेंदा। कहिड़ो बि नारो हणो, उघाड़नि हिकिड़ी फ़ौज ठाही, तव्हां उघाड़ा था, काफ़ी उघाड़ा थी विया। बाबा ठीकु आहे। हिकिड़ो गुरोह आहे, हिन में अॼु ताईं अञा रहे थो पियो ईरान अफ़गानिस्तान जे पासे शैतानी गिरोह, खोड़ जा मुरीद ख़ादम आहिनि। त अब्दुल्ला बिन सबा खे जमात मिली वई। पोइ शियो मज़हब उन ईजाद कयो जेके ज़ाहिरी तरह मुस्लमान, पर असल में यहूदियुनि जी ईजाद आहे, जेके मुस्लमाननि जे असली जड़ इस्लाम जा ई दुश्मन आहिनि। यहूदियुनि जो बि प्रोग्राम इहो ई हो जी। इन करे कोन था हो चिटा पिटा यहूदी लिकल आहिनि। जेकॾहिं भला लिकल हुन सां चिटनि सां ज़ाहिर थींदा त ख़्वार थी पवंदा न। हमादरी चयो त मुस्लमान ई करे गैर मुस्लिम सां जाइज़ न गैर मुस्लिम सां जनाज़े में न ॾिजे। छाजे करे त भली सुन्नी जो जनाज़ो हुजे, पेशमाम सुन्नी हुजे, पर सिर्फ़ में शियो न बीहारियो। छाजे करे हे मूं वटि किताब आहे काॾे बाबा ही तोहफ़तुल अवाम, हे शियनि जे मसइलनि जो किताब आहे। हिन में लिखियलु आहे त पहिरीं तव्हांखे वसियत था कयूं त तव्हां कंहिं बि हालत में कंहिं बि सुन्नीअ जे यानी गैर शीए जे जनाज़े में न वञो। हे काफ़ी मौलवियुनि जे हुन ते सही तवजो। सैयद मोहसिन हकीम, साईं सैयद अबुल क़ासिम खोई, ऐं आगा महमूदुल हुसैनी, ऐं शहाबुद्दीन हुसैनी, ऐं मुफ़्ती सैयद अहमद अली लखनऊ, हे 10-15 मौलनि गॾिजी मसइलनि जो किताब ठाहियो आहे। इन में लिखियो पियो आहे त जेकॾहिं अव्हांखे उहो सुन्नीअ जो जनाज़ो मिले त न वञो, कतई न वञो। पर ॻाल्हि पूरी कयां कर, जेकॾहिं तव्हांखे का अहिड़ी मजबूरी आहे जो मुआशरे में भई हाणे वञिणो पइजी थो वञे त पोइ भला वञो, पर दुआ हीअ पढ़जो। जेकॾहिं वञो त पोइ दुआ हीअ पढ़जो। कहिड़ी पढ़जो त ख़ुदा लानत करई, ख़ुदा दोज़ख में मोकिलई, ख़ुदा जहन्नम ॾे मोकिलई, दोज़ख जो ॿार न थिए तो ते लानत, तुंहिंजे पिणे ते लानत। हाणे मूंखे ॿुधायो त तव्हां चाहींदो तव्हांजे मुस्लमान सुन्नी जनाज़े में शियो जी लानतू हुजे? अचो ई न जो। हा भाई
वहाबीबुनि जो भाव बि ईअं चवंदो हूंदो सुन्नी जेकॾहिं वञे थो त सुन्नी जे लाइ सुनी छो वञे बाबा जॾहिं सुन्नीअ खे मतिलबु आहे त गैर मुस्लिम साबित थियो छो अहिड़ो मसइलो तव्हां उनखे मना कयो न सुहिणा उनखे मना कयो जेको सुन्नी सॾाइण वारो सुन्नी सॾाइण खां पोइ बि हुनजे जनाज़े में न वञणु खपे छो त तरहुम जेको आहे जनाज़ हाणे मां तव्हांखे हिकिड़ो मसइलो ॿुधायां पोइ तव्हां फ़ैसिलो पाण कजो हिकिड़ो मुस्लमान आहे पीढ़ाए थो अबो बि मुस्लमान तवजो कजो उलमा किराम तवजो फरमाइजो पीढ़ाए थो मुस्लमान आहे अबो मुस्लमान ॾाढो मुस्लमान पर ॾाढो मुस्लमान नमाज़ हर हिक ते फर्ज़ आहे उहो जेकॾहिं पढ़े रब जअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली वल वालिदैय वलिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब त भली पढ़े पर शरई मसइलो आहे जेकॾहिं अॼु को भील को कोली को वाणियो को मुस्लमान अॼु थिए हाणे मुस्लमान त आहे निमाज़ हुन ते फर्ज़ आहे पर हुनखे रब जअलनी मुक़ीम सलात दुआ पढ़णी नाजाइज़ आहे छो त उन में आहे रब्बना इग़फिर ली वल वालिदैय वलिल मुअमिनीन मौला मूंखे बि माफ़ कर मुंहिंजे वालिदैन खे बि माफ़ कर क्योंकि हुन जा वालिदैन काफ़िर आहिनि तंहिंजे करे काफ़िर जे लाइ मग़फ़िरत कान्हे तंहिंजे करे फ़िक़ह जे किताब में लिखियो आहे त इहा दुआ नए मुस्लिम खे न घुरणु घुरिजे छाजे करे त इहा हुन जा वालिदैन मुस्लमान आहिनि हाणे नओं मुस्लिम पंहिंजे गैर मुस्लिम वालिदैन जे लाइ दुआ नथो घुरे त असां जनाज़े शीए जे में या वहाबी जे में वञी कीअं शरीक थी हुनजे लाइ दुआ मग़फ़िरत घुरूं जॾहिं त जनाज़ो दुआ मग़फ़िरत आहे उहो मग़फ़िरत जो लाइक़ु ई कोन्हे त असां छो मग़फ़िरत लाइ घुरूं हिनखे जाइज़ कोन्हे न वञिबो हुनजे लाइ अहले सुन्नत वल जमात वारा अहले शियत जे बारे में सख़्त मौक़िफ़ अवामी तरह सां छो न इख्तियार कयो हुन में असां उलमा जी कमी आहे उलमा किराम हुनखे न सम्झायो आहे मुस्लमाननि उनखे इहो तासुर ॾिनो आहे जाहिलनि अदा शिया सुन्नी भाई भाई आम तरह सां इहो तासुर ॾिनो त शिया सुन्नी भाई भाई पोइ जॾहिं भाई भाई जो तसवुर असां दिमाग़ में वेहारियो आहे त पोइ आवाम चए थो बड़ी ख़ैर आहे ठहियो पर जॾहिं त इहो तसवुर आहे ई कोन शियो सुन्नी भाई भाई आहे कोन अख़ुवत इस्लामी या गैर इस्लामी न आहे असां याल ई चऊं था हो बि याल चवंदा इन करे चऊं था सुन्नी शिया भाई भाई न याल ई चवण में पर असां शिया चवनि था त अलाह हिकु आहे असां बि चऊं था हिकु आहे पोइ भला छा हिकु जा थी पिया इन करे न न वहाबी ऐं शिया हक़ीक़त में भाइर अथव कीअं मां तव्हांखे ॿुधायां त वहाबी बि यारहीं कोन कंदा आहिनि शिया बि यारहीं कोन कंदा आहिनि वहाबी बि गैर मग़ज़ूब अलैहि वला ज़ालिन पढ़ंदा आहिनि शिया बि गैर मग़ज़ूब अलैहि वला ज़ालिन पढ़ंदा आहिनि वहाबी बि पीराण पीर खे कोन मञींदा आहिनि शिया बि पीराण पीर खे कोन मञींदा आहिनि वहाबी ऐं शिया अञा पाण में भाइर आहिनि बाक़ी सुन्नी ऐं शियो भाउ आहे कोन को पाण वहाबियुनि जे ख़िलाफ़ सख़्त स्टैंड वरितो आहे हिन वक़्तु असांजो छो नथो कहिड़ो वहाबियुनि खां असां वधीक वरितो आहे अवामी तरह सां आला हज़रत जी जेका फतवा आहे न अहिड़ी कंहिं बि देवबंदी जी फतवा कान्हे का जहिड़ी आला हज़रत जी फतवा फतवा जे लिहाज़ खां बिल्कुलु आहे असां इहो अर्ज़ु पहिरियों कयो त फतवा जे लिहाज़ खां त वॾो कमु थियल आहे पर अवामी तरह सां जेतिरो हींअर पोइ मां अर्ज़ु कयो न त भला अवाम जे बेदार करण में त तव्हां असांजो किरदारु आहे न उलमा जो किरदारु आहे तव्हां असांजो किरदारु आहे तव्हां असां सुस्ती न कयूं इहे सभु जाहिल आहिनि बाबा इहे सभु जाहिल माण्हू आहिनि आम वाइज़ी बि जाहिल आहे ऐं नात खाना सभु टोटल जाहिल आहिनि कहिड़ो आलिम आहे खोड़ तव्हांखे ॾाढा मां कंहिंजा कंहिंजा ॿुधायां जेतिरा बि असांजा आहिनि आलिम त न आहिनि उन्हनि जा शेर अहिड़ा कहिड़ा कचा आहिनि कॾहिं कॾहिं जो में या अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ चवंदा आहिनि जेके शरीयत जे बिल्कुलु ख़िलाफ़ हूंदा आहिनि इन मशहूरा यतबिल गावून इन ते सचो थो हुजे अक्सर जेके शाइर आहिनि न जाहिल आहिनि हाणे जीअं मिसाल तौरु मशहूरु शेर हिकिड़ो आहे महरम जे ख़ुतबनि में पढ़ियो वेंदो आहे त अदा इमामनि सगोरनि जे ग़म में अलाह बि रुनो त अर्श बि रुनो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अलाह रोअण खां पाक अलाह रोईंदो आहे छा हाणे इन्हनि शाइरनि जी का हुजत त कान्हे असांजे हाजी गुल महमूद महर वीचारो मौलूदी आहे हाणे आलिम त कोन्हे शाइरीअ लाइ किथां सिखिया हाणे ग़लति शाइरी सिखिया शीए जा शेर न कोन ॾिनो आहे जेका रवायत अचे थी हिन में अलबिदाया व निहाया में उन हेठां वज़ाहत लिखी पियो कुल्लुल हाज़िर रिवायत मिन रवाफ़िज़ वल शिया इहे सभु रवायतूं राफ़िज़नि शियनि जूं घड़ियल आहिनि इहो आम तरह सां जेको चयो वेंदो आहे तव्हां कंहिं बि आलिम दीन जो नालो न खणो
उलमा जो नालो खणी जी साईं उहो उन्हनि माण्हुनि जे लाइ जीअं बुखारी शरीफ़ जी हदीस पाक ईंदी आहे त नेक सालिह बाने जो रूह मथे वेंदो आहे त अर्श यहतज़ुल अर्शुर रहमान अलाह ताला जो अर्श ॾकी वेंदो आहे त उन में मां हाणे ताज़ो पढ़ियो जेका मूं घुराई अलामा जलालुद्दीन सुयूती जी अतौशीह अला जामिअ सही अलामा जलालुद्दीन सुयूती बुखारी जी शरह कई आहे उन में मां इन हदीस खे ॾिठो त मूंखे ॾाढो लुत्फ़ अची वियो अहिड़ी कंहिं बि तवजीह कान कई आहे इन का इब्न हजर अस्कलानी कई आहे न को उम्दतुर रिआया वारे कई आहे उम्दतुल कारी वारे कई आहे कंहिं बि कान कई आहे पर अलामा सुयूती ॾाढी सुठी लिखी आहे हुन लिखियो आहे त एहतज़ अर्शुर रहमान अलाह जो अर्श ॾकी वियो माना ॾकण जो मतिलबु आहे त अलाह जे बाने जो रूह मथे वियो त हुन जज़्बो कयो ख़ुशी कयो हा हुन ख़ुशी कयो ख़ुशी जो इज़हार कई ख़ुशी जे करे अर्श ॾकी वियो त इन करे फमा बक़त अलैहिम समा वलद जो मक़सदु इहो आहे हदीस में ईंदो आहे त बाने जा नेक अमल आसमान मां जंहिं दरवाज़नि खां चढ़ंदा आहिनि पोइ जॾहिं गुज़ारे वेंदो आहे त उहो दरवाज़ो बंदि थी वेंदो आहे पोइ उन जे जॻह त उहे दरवाज़ा हुन जे लाइ रोअंदा आहिनि छो रहंदा आहिनि त हिन जाइ ते हुनजा नेक अमल ईंदा हाणे अचनि कोन था पिया त फमा बक़त अलैहिम समा जो मक़सदु हुई आहे न आम तरह सां इन लिहाज़ सां त चई सघिजे थो त अहल बैत अतहार जे लाइ आसमान बि रुनो ज़मीन इन हैसियत सां भली चओ बाक़ी आम तरह जेको चयो वेंदो आहे त आसमान मां भितियूं कारियूं थियूं भितियुनि ते रत जा निशान हुआ हेतिरा ॾिहाड़ा दमश्क जे इलाइक़े मां जेको भितर खणंदा हुआ त उन मां रत पई निकिरंदी इहे रिवायतूं सभु कूड़ियूं आहिनि उन्हनि जी तरदीद कई आहे असांजे उलमा किराम इहे सभु रिवायतूं राफ़िज़नि ऐं शीअनि जो हथ जूं घड़ियल आहिनि हज़रत अवेस करनी जो माण्हू दलील वठी चवंदा आहिनि त अवेस करनी ॾंद भॻा हुआ तंहिंजे करे ॾंद भञण मां मातम जो जवाज़ वठनि था ताबई आहे उहो ताबई ॾंद भञे थो त इहो जवाज़ आहे त मातम कजे धक हणजनि हाणे मां हिन जा ॿ जवाब थो ॾियां ग़ौर सां ॿुधिजो पहिरों जवाबु इहो आहे त अवेस करणी ॿुधो त ॾंद शहीद थियो आहे त ॾंद भॻई ईअं न साईं शीअनि ॿुधो त हुसैन शहीद थियो आहे त पाण खे क़त्ल कनि या धक हणनि फर्ज़ हुननि ते ईअं थो थिए त हणी कुहाड़ी पाण खे मारे विझनि पोइ चऊं था त अवेस करणी वारी ॻाल्हि ते सुनत ते अमल कयो ईअं कनि कोन था मां हज़रत अवेस करणी वीचारो ॾंद भञे हे रुॻो ॿ टे थप्पू हणी वरी चांहि पीअनि वञी इहो त कोन थियो न ॻाल्हि हिकिड़ो जवाबु इहो ॿियो जवाबु इहो आहे त इहा रिवायत कंहिं बि मोतबर किताब में कान्हे त का अवेस करणी ॾंद भॻो कंहिं में कोन्हे शाइरनि ठाहिया आहिनि शाइरनि असांजे जतोई साहिब लिखियो कंहिं ॿिए लिखियो कंहिं टे लिखियो माण्हुनि खे बसि अवेस करे ॾंद भॻा ॾंद ॿध कोन भॻो सुनी त हो पर को वॾो वॾो मुहक़िक़ कोन हो कहिड़े किताब में न कंहिं वटि इहा रिवायत शवाहिबुन्नुबुवत वारे बि लिखी आहे मौलाना जामी पर इन जी उलमा हा उन में उलमा किराम तरदीद फरमाई रिवायतुनि जो हुजण ॿी शइ आहे सचो हुजण ॿी शइ आहे रिवायतूं त भरियूं पयूं आहिनि इहो इन जे करे आयूं आहिनि जो जॾहिं बगदाद जे मथां चंगेज़नि हमलो कयो हो पोइ उन ज़माने में वॾे खां वॾो ज़ुल्म जेको थियो हो उहो इहो थियो हो त उते जेको बगदाद में वॾे खां वॾी लाइब्रेरी इस्लामी हुई उहा जलाई हुई साड़ियूं दरिया में उछलायूं मां पढ़ियो आहे हिकिड़े किताब में त एतिरे क़दुरु जो 2 महीना उन कुतुब खाने जे कोठनि मां धुओं पियो निकितो पोइ बक़ाया जेको सड़ियल मवाद हो खणी दजले दरिया में फिटो कयूं त जो दरिया जे पाणी जेको हेठि वढ़ो पिए उन मस जे करे दरिया जो पाणी कारो थी वियो छो त अॻे ज़माने प्रेस कान हुई हथ जी मस ठाहींदा त मस फिटंदी आहे उहा मस जो फिटी मथो पाणी जो दरिया जो वहणु शुरू थियो त हेठि जेको पाणी किताबनि खां हेठि पियो सॼो पाणी कारो पिए वियो हाणे उन ज़माने जे अंदरि असां असुली जेके असांजा माख़ज़ हुआ असुली किताब हुआ उहे असां वटि ज़ाया थी विया ऐं शेख साहब हज़रत मौलाना शाह अब्दुल अज़ीज़ हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी आहे उहो किताब पढ़णु जहिड़ो आहे अवां उहो पढ़ो किताब जो नालो आहे तुहफ़े इस्ना अशरिया उन में हुन क़ैद लिखिया आहिनि शीअनि जा क़ैद मकर हिकिड़ो मकर हीउ आहे माण्हुनि खे गुमराह करण जो ॿियो मकर हीउ आहे टियों मकर हीउ आहे पोइ हुन तमामु तफ़सील सां लिखियो आहे हुन में इहो हुन मकर बि लिखियो आहे त शीअनि इहे बि माण्हुनि खे गुमराह करण जा मकर कया जो हिकिड़े नाले जे आलिम जे नाले सां कई किताब छापियूं मिसाल अब्दुल रहीम सिकंदरी मुफ़्ती अब्दुल रहीम सिकंदरी आहे सुन्नी बि पर हुननि वरी शियो बि हिकिड़ो ठाहियो मुफ़्ती अब्दुल रहीम सिकंदरी
उन जे नाले किताब सभु खे मुफ़्ती अब्दुर्रहीम यादि उन जे नाले किताब मशहूरु थी वियो। हाणे जीअं तबरी मशहूरु आहिनि, असां वटि हिकिड़ो तफ़सीर तबरी वारो ऐं ॿियो असां वटि ॿियो मशहूरु शियो बि तबरी आहे, नालो बि साॻियो, अबू जाफ़र बि साॻियो, तबरी बि साॻियो, सन बि साॻियो, इलाइक़ो बि साॻियो। त अहिड़े तरीक़े सां हुन असांजे नालनि सां किताब घणा मनसूब कया। हाणे ताज़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां त देवबंदनि बि इहा शरारत कई आहे। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे वालिद जे नाले सां मनसूब किताब कया अथनि, जेके आला हज़रत जे वालिद न को लिखिया न को आला हज़रत जे ख़ानदान छपराया, पर हुनजे नाले बाबा है मौलाना नकी अली ख़ान जो किताब आहे, ॾाॾे जे मौलाना रज़ा अली ख़ान जो किताब आहे। त माना हुननि अहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे गुमराह करण जो तरीक़ो कयो। नबी करीम अलैहिस्सलाम जन तव्हांजे उलमा किराम गौर फरमाइनि, तव्हांखे ख़बर आहे त नबी करीम अलैहिस्सलाम जूं नाले हदीसूं माण्हुनि मनसूब करे छॾियूं। हदीसूं जॾहिं हदीसूं मनसूब करे छॾियो त पोइ बाक़ी हाणे रिवायतूं त का मामूली ॻाल्हि थी पई। ख़ुदा जे हबीब जे ऐं इहो तव्हां यकीन कयो त सवाइ किताबुल्लाह जे किताबुल्लाह जो मौजज़ो आहे। क़ुरान करीम जे फेर फार खां हर शइ महफ़ूज़ आहे, बाक़ी ॿी का बि शइ महफ़ूज़ न आहे, हुन में कई अची सघनि था। पोइ अलाह सी रहमत करे असांजे उलमा ते ऐं जन रिजाल जो इल्मु ईजाद कयो, तहक़ीक़ जो इल्मु ईजाद कयो, ऐं कमाल आहे हुननि शख़्सनि जो 2 लख माण्हुनि जी हिस्ट्री हुननि गॾु कई। अॼुकल्ह अंग्रेज़ बि इहा ॻाल्हि तस्लीम थो करे त पूरी दुनिया जे तख़्ते ते कंहिं बि मज़हब में एतिरनि मुस्लमाननि माण्हुनि जेतिरी सीरत गॾु थियल आहे एतिरी कंहिंजी गॾु थियल कान्हे। ऐं 2 लख माण्हुनि जो बाक़ाइदे किथे ॼाओ आहे, कहिड़ो उस्ताद हुनजो, किथे पढ़ियो आहे, किथे रहियो आहे, किथे हुनजी ख़बर आहे, केतिरी उमिरि में मदरसे में दाख़िल थियो, केतिरी उमिरि में वफ़ात कई, ऐं केतिरियूं हुन खां हदीसूं रिवायत थियलूं आहिनि, ऐं हुन में केतिरियूं हदीसूं मुनक़तियूं आहिनि, केतिरियूं हदीसूं मुतवातिर आहिनि। अहिड़ो इल्मु उलमा किराम ईजाद कयो जो अहिड़ो इल्मु दुनिया में आहे ई कोन। उन इल्म जे ज़रिए तव्हां छंड छाण करे सघो था। बाक़ी किताबनि में रतब याब सभु गॾियो पियो आहे, कचा पका सभु लिखिया पिया आहिनि। मां राति मुतालो वेठे कयो, हिकिड़ी किताब लिखियो आहे त इहे ॻाल्हियूं हातिबुल लैल आहिनि, ऐं हातिबुल लैल जो इस्तिलाह आम आहे मुहद्दिसीन वटि। हातिबुल लैल चइबो आहे जेको राति जो काठियूं मेड़े। हाणे हातिबुल लैल जी माना छा आहे? राति जो काठियूं मेड़ींदड़। काठियूं मेड़ींदड़ माना बबुर जी आई, सुकी आई, सिधी आई, फिडी आई, जेका आई सां गॾु कंदो वियो, काठियूं गॾु कंदो वियो। पर इहा वरी राति मूं नई ॻाल्हि पढ़ी, चए थो त हातिबुल लैल काठियूं त गॾु करे थो, पर राति जो हुनखे नाग बि खाई वेंदो, काठी में थोड़ो नाग खाई वेंदो। सो अहिड़ा बि खोड़ हातिबुल लैल हुया जन असांजे मज़हब में इहे ॻाल्हियूं शामिल कयूं आहिनि। त जेको हुनजी छंड छाण कबी, तहक़ीक़ कबी, रिवायत ते एतबार कोन्हे त बसि रिवायत आहे, न रिवायत खे पोइ तहक़ीक़ कयो। रिवायत जे मथां दिरायत बि आहे, हुनजी सनद आहे, कंहिं ॾिनो आहे, कंहिंखां वरितो आहे। नबी पाक अलैहिस्सलाम जूं हदीसूं या जेके बि रिवायतूं आहिनि, जीअं मिसाल तौरु मशहूरु आहे इमाम औज़ाई रहमतुल्लाह जो कौल आहे, उहे फरमाईंदा आहिनि त तव्हां जंहिंखां दीन वठो उन वठंदड़ खां पहिरीं ॾिसो, अमन ताख़ुज़ू मिन्हु दीनकुम, तव्हां जंहिंखां दीन वठो था पहिरीं हुनखे ॾिसो त इहो आहे केरु। रुगो दीन न वठो, बल्कि जंहिंखां वठो उनखे बि ॾिसो, उहो सचो आहे, कूड़ो आहे, बदअक़ीदो आहे, बदमज़हब आहे, दिमाग़ सही अथसि, विसारो अथसि, कूड़ हणंदो आहे, ठॻ आहे, कहिड़ो आहे। माना दीन त वठो पर उन दीनदार खे ॾिसो, परखियो उहो आहे कहिड़े नोयत जो माण्हू। इस्लाम त असांजो पेंटेंट मज़हब आहे, साफ़ सुथरो मज़हब आहे। इन जे करे त दीन बचो थो अचे। इहो ई सबबु आहे जो 1400 साल थी विया दीन में तग़य्युर तबदुल कोन्हे। अगरि इहो इल्मु न हुजे हा त अॼुकल्ह दीन जो हुलियो ई तब्दील थी वञे हा। कमज़ोर थी थो। मिसाल पेश कयो हज़रत अल्लामा मौलाना असांजे बुलबुल मदीना हाजी मोहम्मद इदरीस साहब, असांजो मञल आलिम, असांजो फ़ख्रु आहे, अहले सुन्नत जो वक़ार आहे, इज़त आहे, उन जे माना कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। पर ख़ुदि साईं जी इहा जुर्रत आहे, मां क़बूल कंदो आहियां, जो चवंदो आहे अदा मां शुरू में वाक़ई करबला में के ॻाल्हियूं कयूं हुयूं, नंढड़ा किताब पढ़ियासीं, उर्दू रिसाला वग़ैरह, जंहिंमें हे ॻाल्हियूं ग़लति हुयूं। पर मां हाणे जॾहिं वॾा किताब तारीख़ी किताब पढ़िया आहिनि त मां इन जो रुजू थो कयां, इहे सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि, ईअं न आहे, हीअं आहे। इहा मौलवी साहिब जे इन हिमत खे सलाम आहे, इहो हुनजे हिमत खे सलाम आहे। हाणे तव्हां वटि जेकॾहिं का 15-20 साल वारी साईं वारी केसेट आहे, तव्हां उन ते भाड़ियूं बीठा आहियो त साईं हीअं चयो आहे, पर हाणे बि त ॿुधो न त हाणे छा थो चवे पियो। हाणे मां अर्ज़ु करे छॾियो, साईं बिल्कुलु रुजू कयो आहे, काफ़ी ॻाल्हि खां साईं रुजू फरमायो आहे, ऐं वाक़ई थिए थो ई। इंसान आस्ते आस्ते तजुर्बे करण खां बाद में थिए थो। सभु ॻाल्हियूं असांखे बि त मालूम कोन हुयूं न, असां बि तजुर्बो करे आस्तो करे 50 साल खां पोइ वरी ख़बर पई आहे त छा हक़ीक़त आहे।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तदरीज आहे ऐं झंडो जो विझंदा आहिनि अलॻि कारे रंग जी आहे कंहिं कारो कपिड़ो काथों आहे ए शीअनि ठाहियो आहे ऐं असली त गाज़ियाबाद में झंडो हूंदो आहे गाज़ियाबाद से एॾो झंडो खणी कीअं सघंदो हीअ जेको झंडो शीअनि खोड़ियो आहे भई तव्हां सभु सिकंदर ई खणी कोन सघंदो गाज़ियाबाद जो कुल्हे ते खयो कीअं हूंदो त नंढड़ो हूंदो न कुझु मौलाना मोहम्मद मुनशिर जो किताब हिकिड़ो आहे हा मिक़यास हनफियत खिलाफ़त मिक़यास खिलाफ़त वो असली तफ़सील सां कपिड़नि जे मुतालिक़ कारनि कपिड़नि जे मातम में तफ़सील सां उन में बेतफ़सील उन में इस्लाम जे झंडे जे बारे में मां तव्हांखे अर्ज़ु कयां तारीख़ असांखे ॿुधाए थी मुस्तनद रिवायत सां इहो साबित आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जॾहिं जंग लॻंदी हुई त को मख़सूस अलम न हो जीअं बाबा मुस्लिम लीग जी निशानी हीअ आहे पीपल्स पार्टी निशानी हीअ न महबूबन करीमनि जी लड़ाई लॻंदी अहिड़े तरीक़े सां काफ़रनि जो बि ईअं हूंदो उन्हनि जो मख़सूस कोन हूंदो बसि मिसाल तौरु काफ़रनि खे कंहिंजी बि पोती हथियाई लाहे खणी मथे टंगींदा असां मुस्लमान ॾिठो त भला इन्हनि जी आहे पोती ॻाढ़ी आहे त नबी पाक वरी खणी कंहिंजी अछी वरी खणी टंगींदा असांजी हीअ किथे वरी साईं जा भला हिकिड़ो सहाबी आहे ग़रीब माण्हू हाल हूंदो चटियूं लॻला किथे अछी किथे ॻाढ़ी किथे फिकी उहा खणी खणी मथे भॻदा हीअ असांजो अलम आहे त मां मख़सूस निशान अलम हूंदो हो निशानी हूंदी हुई उहा सिर्फ़ु इन जे करे त उन ज़माने में जंग लॻंदी हुई दू बदू आम्हूं साम्हूं पोइ जॾहिं घमसाण जी लड़ाई लॻी पवंदी त ख़बर कीअं पए त मुस्लमान केरु आहे ग़ैर मुस्लिम केरु आहे उन अलम जे निशान ते त भई असांजो या अॼुकल्ह हिन ज़माने में बि असांजा फ़ौजी माण्हू हूंदा आहिनि त हिकिड़ो कोड वर्ड इस्तेमालु कंदा आहिनि पर इहो कोड वर्ड हिकिड़ो न हूंदो आहे हिकिड़े महाज़ ते हिकिड़ो हूंदो आहे ॿिए महाज़ ते ॿियो हूंदो आहे टे महाज़ ते टियों हूंदो आहे त पोइ अहिड़े नमूने सां इस्लाम में बि मख़सूस झंडो कोन हो झंडो ज़रूरु हूंदो हो सो बि लड़ाई जे लाइ हिते कहिड़ी लड़ाई आहे जो दर दर टंगियो पियो आहे माण्हू सजदा पिया कनि हुनखे पूॼा पिया कनि मां सम्झां थो वॾी बिल्डिंग खां बि घणा हुन ते बल्ब टंगे था छॾनि पिया परे खां ॾिस बणाओ जो अलाए छा कंदो पिया इहा त सही सिधी काठीअ जी पूॼा आहे अलाह ताला मुस्लमान खे काठी पूॼा खां बचाए अव्हां खे मां बाद अब गुज़ारिश आहे त तव्हां भली सुवाल कयो पर हिकिड़ो हिकिड़ो करे मां ॿुधां सही न जेको बि सुवाल करे हिकिड़ो करे साईं सुवाल जो तरीक़ो इहो हूंदो आहे मजलिस में त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो सुवाल करे ऐं पोइ सभई सुवाल भली कनि ऐं हिकिड़ो जवाबु जॾहिं मिली वञे त उनखे वरी वरचाए पोइ कोन सुवाल खे न पोइ वरी ॿियो दफ़ो हुनखे सुवाल जवाबु पुछो सभिनी माण्हुनि खे मौक़ो मिलंदो असां कोन ॿुधो तव्हां छा चयो ॾाढी मीराद नबी जो झंडो असां झंडो खणी अॼु सुनत जमा जा सुनी हलंदा असां कीअं चवंदा तव्हां जेको असां मुशावरा था कयूं इहो अहले सुन्नत अल जमात ईद मिलाद नबी जो झंडो न इमाम अबू हनीफ़े ठाहे ॾिनो असांखे न को असांखे हज़रत रोज़ेदनी रहमतुल्लाह अलैह ठाहे ॾिनो आहे इहो असांजे दोस्तनि जी ईजाद आहे ठीकु आहे ठाही अथनि भली ठाहिनि पर इहो को शरई झंडो त इहो कोन्हे को हीअ अलामत जीअं मां तव्हांखे ॿुधायां त कंहिंजी अलामत थी वई आहे अहिड़े तरीक़े सां जेके अहले सुन्नत पंहिंजी हिन ज़माने में अलामत खणी ठाही आहे त ठीकु आहे भली ठाहिनि लेकिन ख़ुशी जे इज़हार ख़ातिर बाक़ी इहो को शरई झंडो कोन्हे को सुभाणे जे 5, 10, 15 साल खां पोइ असां हिनखे मटाए ॿी सूरत खणी ठाहियूं त बि जाइज़ करे सघिजे थी इहा का ताईन कोन्हे हिन जो मौलाना इलियास क़ादरी साहिब जन शुरू में तव्हांखे ख़बर आहे शायदि तव्हां नंढा हो तव्हांखे ख़बर न हुजे शुरू में मौलाना इलियास क़ादरी जो पटको हूंदो हो नासी साईं इहो साईं मौलाना ग़ुलाम आबाद साहिब कराची जान ख़बर नासी हूंदो पोइ चंद 5 सालनि खां पोइ 10-12 सालनि खां पोइ वरी फिरी साओ थी वियो हाणे अलामा साहब वरी अॻिते थी सघे थो को खणी मटाए या इहो ई हमेशह रखे पर इहा अलामत कान्हे का इस्लामी अलामत कान्हे भाई कंहिं न कंहिं पार्टी जी थी सघे थी कंहिं ग्रोह जी थी सघे थी हिन में को ॾोह कोन्हे मां चयो त जेको नबी पाक जे विलादत जे टाइम ते झंडो उहो त साबित आहे त झंडो लॻो उहो बीबी साहिबा जो ख्वाब आहे पहिरीं ॻाल्हि त ख्वाब कंहिंजे लाइ हुजत कोन्हे नबीअ जे ख्वाब खे हुजत चइबो ग़ैर नबी जे ख्वाब खे हुजत न चइबो इहो जेको रअयतु सलासत आलामिन अलमुन अलल काबत व अलमुन अलल मशरिक़ व अलमुन फिल मग़रिब इहो बीबी साहिब जो ख्वाब आहे ख्वाब में बीबी साहिब ॾिठो आहे उन खे तव्हां ख्वाब खे मज़हब बनायो या हुजत बनायो नंबर 2 भला ठीकु आहे अम्मा जो ख्वाब बि सचो पर उन में बीबी साहिब ईअं त कोन चयो त उहो झंडो साओ हो नाले शरीफ़ छपियल हुअसि कलमो शरीफ़ लिखियल इहो हुयो छा अलाए कहिड़ो झंडो पीर ॾोह कोन कयो आहे भली पीर ते ख़तमा पढ़ो बाक़ी झंडे खां पासो कजो
वो हिकिड़ी लड़ाई जे लाइ आहे न, सभिनि लाइ कोन्हे। मां अर्ज़ु कयो न त मुख़्तलिफ़ लड़ाइनि में मुख़्तलिफ़ निशान हूंदा हुआ, दाइमी न हूंदो हो। इहो जंहिंजे लाइ तव्हां ॻाल्हि था कयो मिशका शरीफ़ वारो अलम निशान था ॿुधायो, इहो हिकिड़ी ख़ासि मख़सूस लड़ाई लाइ आहे। मां त ॿुधायो न त नबी पाक जा गुज़वा घणा आहिनि, 16-17 गुज़वा आहिनि। उनखां पोइ सरिया आहिनि जंहिंमें केतिरा ई मुंहिंजे ख़्याल 40-50 सरिया आहिनि साहबा किराम जा। पोइ तव्हां हिकिड़े खे हुजत वठी ॿियनि खे छो था विसारे छॾियो? वज़ाहत इहा ई थो कयां त हिकिड़े में नबी पाक जी आदत हूंदी न, वक़्ती तौर सां जंहिंजी बि का वक़्ती का पोती जहिड़ी अथई त खणी सघंदा, हिनजी कमल हुनजी कमल हुनजी। उन लड़ाई में थी सघे थो का कबरी पोती हुजे, पाण मथे खई हुजे। हा थी सघे थो, बिल्कुलु जी। वहाबिन ते तो कंहिंजे करे कंदा आहियूं जो वहाबिन वारे झंडे में अमेरिका जो अनसर शामिल आहे। जेके पटापटी न अमेरिका जे झंडे में बि कुंड ते हिकिड़ी पटापटी अहिड़ी आहे, ऐं हिननि खे दाइमी ठाहे छॾियो आहे रसूल जो झंडो हमेशह। ईअं त कोन्हे न को। सुठो था जी। आख़िरी त हाणे अहले सुन्नत वल जमात जो प्लेटफॉर्म अल्हम्दुलिल्लाह वसी आहे। हाणे असां जमीयत उलमा सिकंदरिया वारनि जे बारे में तव्हां अहिड़ो मुतफ़िक़ दोस्तनि जे अॻियां तरीक़ो ॿुधायो त बदमज़हब जेके बि आहिनि उन्हनि जे सरकोबीअ लाइ कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे कम जो आगाज़ कयूं। अक्सर बेशतर तक़रीर में इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर मुनज़म अंदाज़ में इहो कमु बतौर तहरीक जे हलाइजे, जीअं सुभाणे सहाबा शीअनि जे ख़िलाफ़ मुनज़म कमु कनि पिया ऐं आवाम हुन सां मुतासिर आहे। उहो हिकिड़ी सियासी क़ुवत थी आहे त छा असां अहले सुन्नत वारा बि जॾहिं त तव्हां असां सभिनी जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो आहे त इहे काफ़र आहिनि, इन जे कुफर में शक करणु बि कुफर आहे, त असां छो इन जे बारे में कहिड़ो अमली क़दम खणूं? इन जे बारे में तव्हां वज़ाहत सां कुझु फ़रमायो। इन जे बारे में मां तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश कंदुसि त कंहिं बि प्लेटफॉर्म ते मुनज़म कमु करण जे लाइ के चंद उसूल हूंदा आहिनि। मसलन मौलाना साहब थो चए त बदमज़हबनि जे ख़िलाफ़ कमु करणु इहो हिकिड़ो असांजो प्लेटफॉर्म आहे। उन प्लेटफॉर्म ते कमु करण लाइ असां उसूलनि खे जेकॾहिं विसारियोसीं त असां कंहिं बि तरह कामयाबु न थींदासीं। मां सम्झां थो त तव्हां सभई मूंसां इन मामले में मुतफ़िक़ थींदव त पहिरियां तव्हां असां मुतहद थियूं। जेकॾहिं तव्हां ई असां मुतहद न हूंदासीं त पोइ तव्हां कीअं मुतहद थी करे दुश्मन जे ख़िलाफ़ मुतहदा का बि तहरीक हलाए सघो था? पाण खे तव्हांखे असांखे मुतहद थियण जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फ़िलहाल तव्हां जेतिरा बि सिकंदरी हज़रात सिंध में रहो था, तालकी लेवल ते, उनखां बाद में सब डिवीज़न लेवल ते, उनखां बाद में ज़िले लेवल ते, उनखां बाद में सूबे लेवल ते, उनखां बाद में मुल्की लेवल ते हिक ॿिए सां राब्तो क़ाइमु रखो। हिक ॿिए खे ॾुख सुख पंहिंजा ॿुधायो, हिक ॿिए खे पंहिंजे सरगर्मियुनि खां वाक़िफ़ु कयो ऐं हिक ॿिए जूं जेके सरगर्मियूं तव्हां जूं हुजनि सां ॿियनि दोस्तनि ताईं उहे पहुचायो। उनखां पोइ जेके तव्हांजा अकाबिर आहिनि, तव्हांजा लीडर आहिनि, तव्हां उन सां मशवरे में रहो, पंहिंजा दफ़्तर क़ाइमु कयो। अव्हां सुस्ती न कयो। अव्हां जॾहिं पाण मुनज़म थी वियो पोइ तव्हांजी मुनज़म तहरीक जेका आहे कहिड़ो बि क़दम खणंदी त इनशा अल्लाह ताला तव्हां सां अवाम बि लबैक चवंदो। माण्हू जॾहिं ॾिसनि था त तव्हां मुंतशिर आहियो, तव्हां में को इतिहाद कोन्हे, तव्हां में का ॿधी कान्हे, अव्हां जो को ज़ाहिरी कम जो को तरीक़ेकार कोन्हे, को तव्हांजो कंहिं जाइ ते दफ़्तर कोन हूंदो, तव्हांजी का मीटिंग कान थींदी, तव्हांजो लिटरेचर कोन थींदो, अव्हांजी सेमाही माहवार हफ़्तेवार का मीटिंग कान थींदी, त पोइ माण्हू तव्हां सां कीअं तावन कंदा? माण्हू हमेशह उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि जंहिंजी मुनज़म ताक़त हूंदी आहे। तंहिंजे करे तव्हां असांखे खपे सिकंदरी उलमा खे ख़ुशूसन त पाण अॻु में पाण खे मुतहद कयूं। कल्ह हज़रत मौलाना साईं ग़ुलाम अब्बास साहिब सां मुंहिंजी इहा ॻाल्हि ॿोली इन सिलसिले ते थी। साईं जन इहे बि फरमायो त असां सिंध जे लेवल ते फ़िलहाल पाण में मुनज़म थियूं, हिक ॿिए जी कारकर्दगी खां असां वाक़िफ़ थियूं। पोइ जॾहिं तव्हां सां मुतहद थी पवंदासीं त इनशा अल्लाह ताला असांजो कमु दुश्मन जे ख़िलाफ़ु, बदमज़हब जे ख़िलाफ़ु जेको बि क़दम खणंदासीं। हाणे मां अकेलो अब्दुर रहीम आहियां, पर जे तव्हां 600 सिकंदरी मूंसां गॾु हूंदव, तव्हांजो मूंसां राब्तो हूंदो, मां तव्हां सां राब्ते में हूंदुसि त पोइ हिकिड़ो अब्दुर रहीम न हूंदो, 600 अब्दुर रहीम हूंदा। पोइ हिकिड़ी जॻह ते आवाज़ु कोन हूंदो, 600 जॻह ते आवाज़ु हूंदो। त अहिड़े तरीक़े सां तव्हां असांखे खपे। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे त आला हज़रत क़िबला पीर साईं पागार दामत बरकात आलिया जी जमात जो एॾो वॾो प्लेटफॉर्म मिलियल आहे जो मां सम्झां थो त हेॾो उबावड़े खां वठी करे कराची ताईं, पूरे मुल्क में बलोचिस्तान खां वठी करे हिन नगर पारकर ताईं तव्हां जिथे बि वेंदो तव्हांखे जमात जा फ़र्द मिलंदा ऐं अव्हां सां तावन कंदा। ऐं रुॻो तव्हां, मां इहा बि तव्हांखे अपील कंदुसि ख़ुशूसी त तव्हां आहियो सिकंदरी, तव्हां आहियो दरगाह सां वाबस्ता,
अव्हां खे फैज़ रोज़े धणी रहमतुल्लाह जो आहे ऐं अव्हां खे जो कुझु बि मिलियो आहे आइंदह मिलंदो इन दरगाह तां मिलंदो, पर बराए महिरबानी अव्हां प्लेटफॉर्म वसी कयो, ॻाल्हि सुन्नत जमात जी कयो। जिथे बि वञो असांजा अल्हम्दुलिल्लाह ॿिया बि सुन्नी उलमा आहिनि, के ताहिरी आहिनि, के नक्शबंदी आहिनि, के से क़ासिमी आहिनि, त के गफ़ारी जमात सां वाबस्ता आहिनि, के कीअं आहिनि, पर उन में अक्सर बेशतर ईअं आहे त उहे पंहिंजे हल्के अहबाब खे महदूद रखी छॾियो अथनि। उन महदूदियत जे करे असांजे सुन्नत जमात जो कमु नथो थिए। तंहिंजे करे तव्हां भली सिकंदरी हुजो, तव्हां 1000 दफ़ा सिकंदरी आहियो अल्हम्दुलिल्लाह, पर कमु तव्हांजो सिकंदरी जे लाइ न हुजे, सुन्नत जमात जे लाइ हुजे। अव्हांजो प्लेटफॉर्म वसी हुजे, तव्हांजी नज़र डिघी हुजे, छो त तव्हांखे तावन जीलानी जे मुरीदनि जो बि खपे, अव्हां खे तावन हज़रत मखदूम नूह जे मुरीदनि जो बि खपे, लोहारी शरीफ़ वारे बुज़ुर्गनि जो बि खपे, भिटाई जे मुरीदनि जो बि तव्हांखे तावन खपे। हर पीर सुन्नी आहे, पीर जेके बि आहिनि सभु सुन्नी आहिनि, ऐं सभिनी पीरनि जो तावन तव्हांखे खपे। तंहिंजे करे तव्हां ॻाल्हि जेका कयो सा सुन्नियत जी कयो ऐं वसी पंहिंजो मैदान रखो ऐं पाण में इतिहाद इतफ़ाक़ रखो। उन खां बाद में इंशा अल्लाह ताला असांजो जेको बि कमु हूंदो सो दुश्मन जे ख़िलाफ़ इंशा अल्लाह मुनज़्ज़म हूंदो। ॿी हिकिड़ी इहे दोस्त कंहिं चिठी में चयो आहे त आम तरह सां हज़रत आशा सिद्दीक़ा जे लाइ चयो वेंदो आहे त अमीर मावेस ऐं बीबी साहिबा खे शहीद करायो हो। इहा शीअनि जो शोशो छॾियल आहे। बीबी साहिबा पंहिंजे तबई वफ़ात सां विसाल फरमायो आहे, जन्नतुल बक़िया में संदसि मज़ार आहे। ऐं इहो अमीर मावे ते बि हिकिड़े क़िस्म जो इल्ज़ाम ऐं तोहमत आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। बाग़ फिदक जे बारे में कुझु फरमायो। बाग़ फिदक जे बारे में मां छा चवां, बसि मां हिकिड़ो ई तव्हांखे लफ़्ज़ ॿुधायां थो त इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां कंहिं पुछियो आहे त इमाम जाफ़र सादिक बाग़ फिदक खसियो बीबी साहिबा खां अहल बैत जो हक़ फुरे आहे, अव्हां इन जे बारे में छा था चओ? त हज़रत इमाम जाफ़र सादिक ॾाढा सुहिणा अखर फरमाया। उन्हनि पाण फरमायो त तव्हां था चओ त अबू बकर बाग़ फिदक जो खसियो, ख़ुदा जो कसम आहे जे मां उन टाइम ते जहिड़ो हुजां हा त मां बि उहो ई फ़ैसिलो कयां हा जेको अबू बकर सिद्दीक़ कयो आहे। छो त अबू बकर सिद्दीक़ बाग़ फिदक जे बारे में फ़ैसिलो क़ुर ऐं हदीस जे रोशनी में कयो। तंहिंजे करे असांजो इहो अक़ीदो आहे त इहो शीअनि जी बकवास आहे, ग़लति ॻाल्हि आहे। ॿियो ई सुवालु आहे त बीबी आशा सिद्दीक़ा क़यादत कई ही, हिन महिल बीबी का माई क़यादत करे सघे थी? अव्हां कीअं था चओ त बीबी साहिबा क़यादत कई? बीबी साहिबा त अमीर मावे सां तावन कयो हो, क़यादत किथे बीबी साहिबा कई? नबी पाक जी बुखारी में हदीस पापी थी आहे त उहा क़ौम कॾहिं बि कामयाबु न थींदी जेका क़ौम पंहिंजो सरबराह कंहिं औरत खे बनाए। तंहिंजे करे इन रोशनी में असां चई सघूं था। ॿियो ई सुवालु आहे त कारो कपिड़ो, चवंदा आहिनि शिया त काबे जो गिलाफ बि कारो आहे। रुगो इहे कोन चवंदा आहिनि, हो चवंदा तव्हांजे ॾाढी वार बि कारा आहिनि, मथे जा वार बि कारा आहिनि, हवा हीअं क़ुर जा अखर बि कारा आहिनि। इहो को दलील आहे? पोइ जे भला सुभाणे कंहिं शीअ जी ॾाढी अछी थी वञे त पोइ छा कंदो? पोइ भला छा करे? असल में असांखे शरई दलील खपे। हे शीअनि जो किताबु आहे तोहफ़तुल अवाम, हिन में बाक़ाइदे हवालो मां नोट करे छॾिया, लिखियो पियो आहे त कारो कपिड़ो मकरूह आहे। ॿियनि किताबनि में लिखियो आहे कारो कपिड़ो मकरूह आहे। हिकिड़े किताब जे अंदरि मां पढ़ियो आहे जंहिंमें वाज़े बीठो आहे त कारे कपिड़े जी इब्तिदा फ़िरौन कई हुई। अच्छा, रहियो सुवाल त काबतुल्लाह जो कारो गिलाफ़ आहे, छा काबो मुकल्लफ़ आहे या ग़ैर मुकल्लफ़ आहे? पाण काबे खे तवाफ़ कयूं था ईअं न साईं, काबतुल्लाह शरीफ़ खे सोन जो दरवाज़ो आहे, काबतुल्लाह खे सोन जो मीज़ाब आहे। पोइ छा पोइ दलील वठूं त काबे खे सोनो दरवाज़ो असां बि सोन पायूं, जाइज़ थी पवंदो या कोन थींदो? इहो दलील ई ग़लति आहे। ॾाढी जा वार कारा, मथे जा वार कारा, तो कपिड़ो बि कारो, इहो त को दलील ई कोन्हे। इहो हदीस त कान्हे साईं, काली कमली वाले खे शाइर जो चवणु आहे, शाइर बि जाहिल आहिनि असांजा, मशहूरु थी वई आहे काली कमली वाले। इहो को न का हदीस आहे न को क़ुर आहे, शाइर जो शेर आहे। शाइर भला केरु हो, अलाए हुनजी हैसियत कहिड़ी, शियो हो अलाए वहाबी हो अलाए सुन्नी हो? जी साईं, हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जेको गुज़वात जे बाब में अचे थो मशहूर, त नबी पाक अलैहि सलाम जी ख़ासि करे गुज़वाए मक्का, फतह मक्का जे टाइम ते कन राविन जी रिवायत आहे त नबी पाक आया, मां ॾिठो हुज़ूर से ॾाची ते सुवार हा, हुज़ूर अलैहि सलाम जन नफ़िल पढ़िया जी त हुज़ूर खे कारो पटको ॿधलो। इन जे बारे में असांजे उलमा ख़ासि तौर अल्लामा मनावी अब्दुल रऊफ़ मनावी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह, हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह, इन टिनी सीरत जे किताब में लिखियो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात लाइ जिथे बि आयो आहे त कारो पटको नबी करीम खे ॿधल हो, उहो गुज़वे जे ज़िमन में आयो आहे, माना लड़ाई जे ज़िमन में आयो आहे। फलाणी लड़ाई में कारो पटको ॿधलो, फलाणी लड़ाई में कारो पटको ॿधलो। लड़ाई खां अलावा
कंहिं बि जॻह ते नबी करीम जे कारे पटके जो सबूत कोन्हे। उन जे लाइ शेख साहब रहमतुल्लाह अलैहि अल्लामा अब्दुल रऊफ़ मनावी लिखियो आहे त असुल छा हो त नबी करीम जी ज़ात बाबरकात ज़िरह बि पाईंदा हुआ। ज़िरह हिकिड़ी लोह जी खमीस हुई, इन जे लाइ कड़ियूं कड़ियूं हूंदी त जीअं तीर न लॻे, ज़िरह झले। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर साईं खोद पाईंदा हुआ, खोद माना लोह जो टोप। उहो लोह जो टोप अवां ॾिठो हूंदो जीअं मोटरसाइकिल वारा पाइनि था हेलमेट, या जीअं आम तरह सां फ़ौजी यानी को जिते हड़ताल बड़ताल हूंदी आहे त मथे ते टोप रखी बीहंदा आहिनि। पोइ अहिड़े क़िस्म जो टोप हूंदो हो जेको मथे जे धक जे बचाव जे लाइ नबी पाक अलैहिस्सलाम पाईंदा हुआ। पर उहो लोह मथे में पाइबो त लोह ज़ख़्मी कंदो, मथे खे लोह ज़ख़्मी कंदो। पोइ उन लोह खे बचाव जे लाइ हेठां नबी पाक जो हिकिड़ो ख़ासि कपिड़ो हूंदो हो, पटके तौर ॿधी छॾींदा हुआ। पोइ उन पटके जे तौर जे मथां लोह चाढ़े छॾींदा हुआ। ऐं लोह जो कमु आहे त 2-3 दफ़ा बार बार लॻंदो त उहा शइ कारी थी वेंदी। त उहो रंगियल कारो कोन हो, बल्कि उन खोद जे करे, उन लोहे टोप बार बार लॻण जे करे उहो कारो थी वियो। पोइ ॾिसण वारे सच चयो त नबी पाक खे कारो पटको ॿधल आहे, सच थो चयो, कूड़ो कोन्हे। पर उहो असल में हक़ीक़तन कारो कोन हो, बल्कि उन लोहे टोप जे बार बार पाइण लहण जे करे उहो कारो नज़र ईंदो हो। उलमा जो फेल असांजे लाइ अखियुनि ते, पर असांजे लाइ हुज्जत रसूलुल्लाह जो फेल आहे। अलम जे लाइ अलम जो रसी आहे, रसी जे हेठि वञण सां जेको निकाह हिन बारे में निकाह वापसि कनि बि था कंहिंजे घर में ॾियनि। अच्छा, हा, बसि शिदत था कनि, आईंदा वञे ई न, इहो रोकण जो तरीक़ो आहे हिकिड़ो। हा, नंढड़ा हूंदे ॿारनि खे डॼाइबो, बसि कर लुलू न खाई वञे हूंदो कोन्हे, पर ॿार खे डॼाइबो। तौबा त दरवाज़ा खुलियल अताइब मिन ज़ंब कम लाज़िम। निकाह वञण सां कोन थो टुटे, निकाह उन सूरत में टुटंदो आहे जॾहिं माज़ अल्लाह ख़ुदा ताला पनाह ॾे इंसान कुफ़्र करे विझे। को कुफ़्र जो फेल कयईं, कुफ़्र जो कलमो इस्तेमालु कयईं त पोइ ईमान खां ख़ारिज थी करण जे करे निकाह बातिल थी पवंदो आहे। पोइ जेका बि तव्हां उलमा हो तव्हां सम्झी सघो था त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे करण सां कुफ़्र थींदो आहे। अलम खे हथु लाथईं, अलम जे हेठां लंघियो, रसी जे भर में आयो त कुफ़्र कोन थी पियो। बहरहाल गुनाह आहे। वला तक़उदु बाद ज़िक्रा माल क़ौमि ज़ालिमीन वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। ज़ालिमनि ॾे लाड़ो ई न कयो, तव्हांखे दोज़ख जी बाहि न छुए। इहो हिकिड़ो लाड़ो आहे न, वञणो हुन सां वेहणु। जे इब्न माजा शरीफ़ जी हदीस आहे, सरकार फरमायो त मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम। ही ज़रूरी ॻाल्हि आहे। मन, इहा तव्हां अवाम खे, तव्हां उलमा हो पर तव्हां अवाम खे ॿुधायो, मन कसर सिवाद क़ौमिन